नाज़रीन तो बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं जेकबाबाद में अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदालूं त एनए 196 ते वोटनि जी ॿीहर ॻणप लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ॿिन्ही पार्टियुनि जा उम्मीदवार रिटर्निंग ऑफिस पहुची विया आहिनि। पीपल्स पार्टी जे कारकुननि जो वॾो अंग रिटर्निंग ऑफिस ॿाहिरां पहुतल आहे, जॾहिं त ऑफिस तरफ़ ईंदड़ रस्तनि खे सील कयो वियो आहे। यादि रहे त पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मीर एजाज खान जखरानी पाकिस्तान तहरीक इंसाफ के कामयाब उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो की कामयाबी के सखर इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज किया हो। इलेक्शन ट्रिब्यूनल के हुक्म से अज DRO की निगरानी में ॿीहर ॻणप शुरू थी रही है। खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं त एनए 196 ते वोटन की ॿीहर ॻणप लाइ तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ॿिन्ही पार्टियुनि जा उम्मीदवार रिटर्निंग ऑफिस पहुची विया आहिनि। पार्टी के कारकुननि जो वॾो अंग रिटर्निंग ऑफिस ॿाहिरां पहुतल आहे, जॾहिं त ऑफिस तरफ़ ईंदड़ रस्तनि खे सील कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जेकबाबाद जो रिपोर्टर हुजूर बख्श मोगेरी असां सां लाइन ते मौजूद है। हुजूर बख्श अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंजर बिल्कुल बुधाईंदो हलां। जेकबाबाद जे तक है इन 196 ते ॿीहर ॻणप जो अमल शुरू थी चुको है। ॿिन्ही धुरनि जे पार्टियुनि जा उम्मीदवार एजेंट रिटर्निंग ऑफिसर में मौजूद आहिनि। पीपल्स पार्टी की तरफा मीर एजाज हुसैन जखरानी और PTI की तरफा मीर असगर खान पावर एजेंट तौर मुक़रर थियल आहिनि। रिटर्निंग ऑफिसर है गुलाम अली कनासुरुस के ऑफिस में ईंदड़ वींदड़ जेके रस्ता आहिनि मुकमल सील किया विया आहिनि। पीपल्स पार्टी के कारकुन की वॾे तादाद में ऑफिस ॿाहिरां पहुतल आहिनि। पीपल्स पार्टी के उम्मीदवार मीर एजाज जखरानी पाकिस्तान तहरीक इंसाफ जो कामयाब उम्मीदवार है। मोहम्मद मियां सुमरे की कामयाबी खां पोइ सखर इलेक्शन ट्रिब्यूनल चैलेंज किया हो तो इलेक्शन ट्रिब्यूनल में जे हुक्म से अज DRO गुलाम असरे जे निगरानी में ॿीहर ॻणप शुरू थी है। जी हुजूर बख्श अपडेट कर लाइ अवां जी वॾी महिरबानी।